सिंध ऑनलाइन स्कूल में तव्हांखे भलीकार प्यारा बारो। असां तंती सिरिश्तो शुरू कयो आहे। तंती सिरिश्ते में असां हिकिड़ो चयो त मरकज़ी ॿियो चकरदार। अॼु असां मरकज़ी तंती सिरिश्ते खे ॾिसूं था। मरकज़ी तंती सिरिश्तो सेंट्रल नर्वस सिस्टम। असांखे ख़बर आहे त नर्वस सिस्टम उहे न्यूरॉन्स जा ठहियल आहिनि। अॼु पहिरीं असां थोरो न्यूरॉन खे ॾिसूं त इहे तंती सेल जेके आहिनि उहे कहिड़ी शकुल ऐं उन्हनि जो कमु छा आहे। न्यूरॉन जेकर असां शक्ल खे ॾिसूं त अहिड़ी शक्ल में असां वटि न्यूरॉन थिए थो पियो। ही हिकिड़ो न्यूरॉन आहे जेको बुनियादी न्यूरॉन खे अगर थोड़ो समझूं, न्यूरॉन ही तंती सिरिश्ते जो कमकार ऐं बनावट जे लिहाज खां बुनियादी एको आहे। न्यूरॉन नर्वस सिस्टम जेके बि असां वटि तंतु आहिनि उन जो बुनियादी एको आहे। शक्ल में हिकिड़ो न्यूरॉन अहिड़ो थिए थो, हिन जो ही असां वटि न्यूक्लियस, हिन हिसे खे असां चऊं था, ही जेको हिसो आहे हिन खे असां चऊं था सेल बॉडी। ही जेके तव्हांखे तंतु नज़र अचनि थियूं इन्हनि खे चइबो आहे डेंड्राइट्स। ऐं ही शक्ल इनखे एक्सॉन चइबो आहे ऐं ही आख़िरी शक्ल इनखे नर्व एंडिंग चइबो आहे। इन्हनि हिसनि ते हिकिड़ो न्यूरॉन मुश्तमिल आहे। अहिड़ा खोड़ सारा न्यूरॉन जेॾी महिल मिलंदा त नर्वस टिश्यूज़ ठहंदो ऐं उहे नर्वस टिश्यूज़ पोइ आर्गन ऐं पूरे नर्वस सिस्टम खे बिल्ड कनि था पिया। त असांखे सभ खां पहिरीं न्यूरॉन जी ख़बर हुजणु घुरिजे त इन शक्ल ऐं अच्छा हिन जो कमु छा आहे। हिन जो कमु आहे त सिग्नल खे पास करणु। इलेक्ट्रिकल सिग्नल्स हूंदा आहिनि उहे हिकिड़े न्यूरॉन खां मसलन हिते ॿियो न्यूरॉन हूंदो, उतां उहो पैगाम ईंदो, पोइ उहो पैगाम हिन न्यूरॉन मां क्रॉस थींदो, वरी अॻियां ॿियो न्यूरॉन हूंदो, वरी उहो पैगाम अॻिते उन न्यूरॉन वटि पहुचंदो ऐं इहो पैगाम तमामु मिली सेकेंड्स खां बि सेकेंड्स जे बि कंहिं लखे हिसनि में तमामु ई जल्द पैगाम असांजे जिस्म जे हिसनि खां दिमाग़ ताईं पहुची थो वञे। यानी असां उनखे डिटेक्ट करे था वठूं, महसूस करे था वठूं। ही जिस्म में मुख़्तलिफ़ सेल थियनि था, सभई क़िस्मनि जा सेल आहिनि, लेकिन ड्रेग में वॾे में वॾो असांजे जिस्म में सेल ही न्यूरॉन थिए थो। हिन जी ड्रेग केॾी महिल थोरी थिए थी त केॾी महिल तमामु वॾा वॾा न्यूरॉन जिस्म जे वॾनि वॾनि हिसनि ताईं मुश्तमिल थियनि था। तंहिंजे करे ड्रेग जे लिहाज़ खां सभिनि खां वॾा असांजे जिस्म में सेल उहे न्यूरॉन या नर्व सेल्स मौजूदु आहिनि। मरकज़ी तंती सिरिश्ते सेंट्रल नर्वस सिस्टम में असां वटि ॿ मुख्य उज़वा अचनि था। हिकिड़ो असांजो मग़ज़ अचे थो जंहिंखे पाण दिमाग़ बि चऊं, अंग्रेज़ी में थींदो ब्रेन,
ॿियो असां वटि अचे थो स्पाइनल कार्ड। स्पाइनल कार्ड जेके सिंधी में असां मगज़ी डोरी चऊं। हाणे दिमाग़ खे असां ॾिसूं त दिमाग़ खोपड़ी में बंदि थिए थो, खोपड़ी में महफ़ूज़ थियल आहे। उन खोपड़ी के असां अंग्रेज़ी में क्रेनियम चवंदा आहियूं। ही न्यूरॉन ते मुश्तमिल आहे। हिन में घणा सारा गुंज थियनि था। ऐं इहो असांजो मगज़ ब्रेन असांजे मुख्यनि कमनि सोच वीचार साह खणणु निज़ाम हाज़मे जो निज़ाम सुम्हणु उथणु वेहणु हर एक्टिविटी खे असांजो दिमाग़ डील करे थो, उन्हनि खे कंट्रोल करे थो। हाणे असांजो दिमाग़ असांजो टिनि हिसनि में विरहायल आहे बुनियादी तौर ते। अॻियों मगज़ फोर ब्रेन, विचों मगज़ मिड ब्रेन, पोयों मगज़ हाइंड ब्रेन। दिमाग़ असांजा जिस्म जा निहायती अहम कमकार सरअंजाम कराए थो ऐं पूरे जिस्म के ज़ाब्ते कंट्रोल में रखे थो। अहिड़े तरीक़े सां स्पाइनल कार्ड थिए थी। हाणे असां अगरि ॾिसूं त ही दिमाग़ खोपड़ी में बंदि थिए थो ऐं उनखां पोइ स्पाइनल कार्ड वञे थी पई। ही थियो ब्रेन ऐं पोयां रीढ़ जी हॾी में असांजी स्पाइनल कार्ड मगज़ी डोरी। ॿई शयूं न्यूरॉन्स ते मुश्तमिल आहिनि ऐं ॿई इहे शयूं सेंट्रल नर्वस सिस्टम मरकज़ी तंती सिरिश्ते जो हिसो आहिनि। जॾहिं त चकरदार में असां पढ़ियोसीं त उहो वरी इन्हनि मां ई नर्व्स निकिरंदियूं आहिनि। उहे अलॻि अलॻि पूरे जिस्म में फैलिजियूं वेंदियूं आहिनि। जिस्म मां नर्व्स निकिरनि थियूं इन्हनि मगज़ ऐं स्पाइनल कार्ड मां, पूरे जिस्म में फैलिजी वञनि थियूं। प्यारा ॿारो, अॼु जो असांजो ही वीडियो लेक्चर हिते ख़तमु थो थिए। ईंदड़ में वीडियो लेक्चर में असीं मगज़ जा ही भाङा तस्वीरी डायग्रामिकली ॾिसंदासीं ऐं इन्हनि जा कमकार पिणु पढ़ंदासीं। पाण मिलंदासीं ईंदड़ वीडियो लेक्चर में। ख़ुदा हाफ़िज़।